कंहिंखे त बख़्श कयो, केतिरे ते रहम करियो, ही बि कंहिंजूं माऊं भेणूं आहिनि। चंद्रमोहन खान लावारिस जो ज़िलो आहे, पर हिते मासूम ॿार, औरतूं हुजनि, ॿुढड़ा हुजनि, बुज़ुर्ग हुजनि, नौजवान हुजनि, कंहिंखे बख़्श नथो कयो वञे। हिन विच में तव्हां ॾिसी सघो था, ही बहिराणी पाड़े में जेकी डिवाइस हले पई, जेका घर में हले पई, ऐं ज़रीन खां मालूम छा आहे, हिते वॾी रक़म जी कटौती बि अंदरि आहे, ऐं गली में अंदरि जेके डिवाइस घरनि में हलाई पई वञे। सेंटर ॿाहिरि हूंदा आहिनि, घरनि में कोन हूंदा आहिनि, पर हिते को धणी साईं आई कोन्हे जेको इन शइ जो नोटिस वठे। ऐं चंद्रमोहन खान ज़िले पूरे में जो असरु इहो आहे, शाकरी में ॻरनि पैसनि एवज़ जेको आहे डिवाइसूं कुझु मनपसंदि माण्हुनि जो हलनि पियूं, ॿियूं बंदि पयूं आहिनि। ऐं टियों गुलामीदर जी पोज़ीशन, हुते वॾी कटौती हले पई, पर केरु बि नोटिस न आहे। जॾहिं त नज़रपुर में ॿिनि औरतुनि जा 9,000 रुपया कटिया, जंहिंजी ख़बर बि असां सोशल मीडिया हले, पर कंहिं बि नोटिस न वरितो। अफ़सोस जो मुक़ाम आहे, चंद्रमोहन खान जेको लावारिस बणिजी चुको आहे, ऐं ज़ुल्म भरे भरे थो राज। सिमूं मिलण खां पोइ बि लेडीज़ खे, औरतुनि खे जेके आहिनि, सिम में पैसा न अची सघिया आहिनि, ऐं मनपसंदि सिस्टम जेको आहे अञा ताईं हलंदड़ आहे। अफ़सोस आहे अहिड़ी